बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिड़निया महिरबान घणो जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ भारी सिज अवल नी उन्हनि खे। अस्सलामु अलैकुम व्यूअर्स, आऊं आहियां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह महिराण। खोड़ सारियूं दुआऊं इन अंगण ते अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ, ऐं आऊं उमेद रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव, ख़ुशि हूंदव, ख़ुशि हुजो, पंहिंजनि प्यारनि सां हुजो। मौसम तब्दील थी चुकी आहे ऐं यकीनन मौसम खे वणंदड़ मौसम आहे त इंजॉय ज़रूरु कंदा हूंदव। ऐं हीअ मौसम पाण सभिनीनि खे तमामु घणी वणंदी आहे। तमामु घणी गर्मियूं पाण बर्दाश्त कंदा आहियूं ऐं उनखां पोइ वरी थधी मौसम जेका आहे उहा ॾाढी वणंदड़ लॻंदी आहे। गरम हंध बिस्तरा सभु को कढे थो ऐं उनखां पोइ वरी घर में थोरो ॾिठो वञे त थोरो माहौल चेंज लॻंदो आहे, सुठो लॻंदो आहे। शाम जो जेको पहर आहे उहो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, जॾहिं सभिनी घर भातियुनि सां वेहिजे थो, हिकिड़े चांहि जे कप ते का ॻाल्हि ॿोल वंडी वेंदी आहे, शेयर कई वेंदी आहे। छाकाणि त पाण हूअं बि सोशली कनेक्टेड आहियूं। वरी घरनि जो जेको सिस्टम आहे, फैमिली सिस्टम ॾिसिजे त उहो फैमिली सिस्टम ॾाढो ख़ूबसूरत हूंदो आहे, ॾाढो वणंदड़ हूंदो आहे, ॾाढो दिलि खे वणंदो आहे, प्यारो हूंदो आहे। ऐं तव्हां ॿ चारि ॻाल्हियूं जॾहिं पंहिंजे फैमिली मेंबर्स सां शेयर कंदा आहियो त यकीन कयो त सॼे ॾींहं जो जेको थकु हूंदो आहे माण्हूअ जो उहो लही वेंदो आहे। खोड़ सारा कमकार ऐं उन में वरी पंहिंजो पाण खे जेकॾहिं वक़्तु ॾिजे थो या पंहिंजी फैमिलीअ खे वक़्तु ॾिजे थो। अॼुकल्ह हालांकि इहा ॻाल्हि ॾाढी रेयर थी वई आहे, पर अव्हां जेकॾहिं इहो वक़्तु कढो था पंहिंजी फैमिलीअ जे लाइ, पंहिंजे लाइ, त ॾाढो बहितरु हूंदो आहे। मेंटली माण्हू रिलैक्स हूंदो आहे। मेंटली रिलैक्स रहणु छो ज़रूरी आहे? मां सम्झां थी इन जे लाइ ज़रूरी आहे त जेके फर्दर कमकार आहिनि, ॿिया कमकार आहिनि, उहे असां बहितर तरीक़े सां करे सघूं ऐं असां का नवाण पैदा करे सघूं या पंहिंजे कम खे उन फ्रेश तरीक़े सां करण जे लाइ बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे त माण्हू मेंटली फिट रहे। हिन सोसाइटी में जंहिंमें पाण रहूं था, हिते हर माण्हू मेंटल डिसऑर्डर्स सां किथे न किथे, मां सम्झां थी त उहो मेंटल डिसऑर्डर इंसान में यकीनन हूंदो आहे। या असां सां जेको असांजी ज़िंदगीअ में थिए थो, कुझु पोयां जेकॾहिं तव्हां सां ग़लति थियो आहे त उहो इंसान जे उन अमल में शयूं उहे अची थियूं वञनि। अव्हां किथे न किथे उन पंहिंजे इंसिडेंट जे करे पंहिंजी उन रिग्रेट खे ज़ाहिर कंदव। त इहे मां सम्झां थी छा कजे, इहे सभु शयूं इंसानी ज़हन आहे, पाण इन्हनि सभिनीनि हक़ीक़तुनि खे लिकाए नथा सघूं ऐं डिनाए बि नथा करे सघूं। सो इन जे लाइ ज़रूरी आहे त मेंटली रिलैक्स माण्हू थिए, पीस जी तरफ़ माण्हू वधे। अॼु मूं सोचियो पिए त सोशल मीडिया जे हवाले सां बि थोरो घणो ॻाल्हायो वञे। ॻाल्हायो वेंदो आहे, खोड़ सारा माण्हू सुठो ॻाल्हाईंदड़, सुठो मौक़िफ़ रखंदड़, सुठो जंहिंजो कॉन्टेक्ट हूंदो आहे, सुठा माण्हू सुठो पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। सोशल मीडिया पाण सभु इस्तेमालु करियूं था, खोड़ सारा सोशल अकाउंट्स पाण सभु असांजा पंहिंजा अकाउंट्स आहिनि, पाण सभु रन करियूं था। त जेका सोशल हैरेसमेंट आहे उहा बि हिन दौर में ॾाढी वधी वई आहे। हूअं त इदारनि में जेकॾहिं ॾिठो वञे, मीडिया सिर्फ़ु न पर फर्दर जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि में बि ॾिठो वञे त तव्हां जिते कमु करे रहिया आहियो उन कम खे बहितर खां बहितर अव्हां पाण बणाए सघो था। पंहिंजे किरदार सां गॾु पंहिंजे कम खे बहितर बणाइणु इंसान जे हथ में हूंदो आहे। हाणे फॉर एग्ज़ाम्पल अव्हां पंहिंजे सोशल अकाउंट ते ऑनलाइन आहियो, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तव्हांखे को मैसेज करे थो ऐं तव्हां ॿ चारि मैसेज ॾिठी, आंसर न पिया ॾियो, उनजी बार बार कॉल करणु, मां चवां थी इहा शइ हैरेसमेंट में काउंट थिए थी। या तव्हां रिप्लाई ॾियो था, उनखां पोइ वरी तव्हांखे का अहिड़ी ॻाल्हि केरु माण्हू चवे जेका तव्हांखे वणंदड़ न लॻे, जेका सूटेबल न हुजे, माना ॾिठो वञे त ॻाल्हि का सूटेबल न आहे, उहा जेकॾहिं मैसेज में ॿ लफ़्ज़ केरु लिखी मोकिले थो, त इहे सभु शयूं सोशल मीडिया हैरेसमेंट में अचनि थियूं। एंड यू हैव राइट, तव्हांखे इहो हक़ु हासिलु आहे त तव्हां उन माण्हू जे ख़िलाफ़ु तव्हां ॻाल्हायो या स्क्रीनशॉट वठी तव्हां रखो। सोशल मीडिया खे पॉज़िटिव यूज़ करणु पाण सिखूं। ऐं स्पेशली जेके यंग छोकिरियूं हिन वक़्तु मूंखे ॿुधी रहियूं आहिनि, मां उन्हनि खे एतिरो ज़रूरु चवणु चाहींदमि त बी बोल्ड। जेकॾहिं तव्हां बोल्ड न आहियो, जेकॾहिं तव्हां में हिमत न आहे त पोइ तव्हां घर खां ॿाहिरि न निकिरो। ऐं जेकॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरो था घर खां त पोइ उहा हिमत, उहो हौसलो रखो त अॻिलो माण्हू तव्हांखे कुझु न ॻाल्हाए सघे, कुझु न चई सघे। इहो तव्हांजे हथ में ज़रूरु आहे ऐं उनखां पोइ ई तव्हां, मां सम्झां थी त अॻियां वधी सघो था बहितर खां बहितर तरीक़े सां। व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। सुबुह सुबुह जो वक़्तु आहे ऐं प्रोग्राम जो नालो ई सुबुह महिराण आहे। प्रोग्राम अव्हांखे ख़बर आहे त सूमर खां वठी जुमे ताईं लाइव नशर थींदो आहे ऐं टाइमिंग बि अव्हांखे ख़बर आहे त 10 बजे खां वठी 12 बजे ताईं प्रोग्राम असां लाइव नशर कंदा आहियूं। ऐं स्क्रीन ते हिन वक़्तु नंबर हली रहियो हूंदो, अव्हां ॾिसी रहिया हूंदा, 022102855, इहो तव्हां डायल करे सघो था, प्रोग्राम में शामिलु थी सघो था। हाणे आयल जेके मुआज़िज़ महिमान आहिनि, असां वटि हिकु महिमान हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं इंट्रोडक्शन जी तरफ़ अॻियां वधां थी। एडवोकेट फ़हीम नूनारी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि।
हाणे संदन कम जी जे करे ॻाल्हि कजे पाण एडवोकेट त आहिनि, उन खां अलावा पाण राइटर बि आहिनि, डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन सां संदन कमु रहियो आहे, ऐं पाण उस्ताद बि आहिनि, ऐं ॾाढा बहितरीनु उस्ताद आहिनि। ऐं उन खां अलावा मां इहो ज़रूरु चवणु चाहींदमि त इंस्पिरेशन आहिनि, केतिरनि ई नौजवाननि जी पाण इंस्पिरेशन रहिया आहिनि। सर जिन जो कमु ॾाढो मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे, ॾाढो पॉज़िटिव लॻंदो आहे। संदन मौक़िफ़ रखण जो जेको अंदाज़ आहे, ॾाढो मज़बूत मौक़िफ़ रखंदा आहिनि, ॾाढो पावरफुल जेको ॻाल्हि हूंदी आहे न सर जी, उहा मूंखे लॻंदो आहे सर जी ॻाल्हि पावरफुल हूंदी आहे। सर खे आउं भलीकार चवां थी ऐं अस्सलाम वालेकुम। कल्ह ॾियारी बि गुज़री आहे ऐं ॾियारी जूं बि खोड़ सारियूं वाधायूं हुजनि जेके बि असांजा व्यूवर्स ॾिसंदड़ आहिनि। ऐं सम्झां थी त जेके बि उजागर ज़हन आहिनि उन्हनि खे इहे ओकेजन्स मां सम्झां थी ॾाढा वणंदा हूंदा, ॾाढा ख़ूबसूरत लॻंदा हूंदा। ऐं ॾियारी में जीअं ॾिया ॿरंदा आहिनि, मां दुआगो आहियां तव्हां सभिनीनि जी ज़िंदगी बि ईअं ई तव्हांजी ज़िंदगी में बि ईअं ई रोशनियूं भरिजनि। सर तव्हांखे भलीकार चऊं था जी, अमां ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? माशाल्लाह जी 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 अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां। असां वटि कॉलर मौजूदु आहिनि, असां उन्हनि खे शामिलु करणु चाहियूं पिया। नदीम एस.एम. नदीम साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, सुननि खे आउं भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, थैंक यू वेरी मच। आप कैसे हैं, ठीक हैं? हाँ अल्हम्दुलिल्लाह मैं आपको अल्हम्दुलिल्लाह। वेलकम कहती हूँ सुबह मेहरान प्रोग्राम में। ऐं असां वर्ल्ड कप जे हवाले सां ॻाल्हाइणु चाहींदासीं। पाकिस्तान टीम आउट थी चुकी आहे, सो अव्हां कीअं ॾिठो ओवरऑल क्रिकेट खे, ऐं तव्हांजा रिव्यूज़ छा आहिनि? लेकिन जब ये वर्ल्ड कप स्टार्ट हुआ था तो पाकिस्तान की टीम जो है वो वर्ल्ड नंबर 1 थी, और जब आप वर्ल्ड नंबर 1 होकर किसी भी टूर्नामेंट में जाते हैं तो फिर आपको उसी तरह से परफॉर्म भी करना होता है। लेकिन हमारे यहाँ जो थोड़ा इशू रहा कि हम लोग जो है इंडिया में जो है काफी अर्से बाद गए खेलने, वहाँ की कंडीशन, वहाँ का इन्वायरमेंट, वहाँ की सारा जो सोशल मीडिया का प्रेशर है, वहाँ के लोगों का प्रेशर है, ऑडियंस का, ये सारी चीजें बेयर करने के लिए पहले से आपको प्रिपरेशन करनी चाहिए थी। और फिर जो हमारी जो सिलेक्शन का क्राइटेरिया था प्लेयर्स का, वो भी अप टू द मार्क नहीं था, जिसकी वजह से हमें जो है नुकसान उठाना पड़ा। कि हमारे जो सारे बॉलर, बैट्समैन और जो भी मकसद क्रिकेट की फील्ड है उसमें हमारे प्लेयर्स जो है, कुछ प्लेयर्स ने ही अच्छा परफॉर्म किया, अदरवाइज जो ज्यादातर प्लेयर्स जो वो एक्सपोज हुए। तो इसका देखें अब नुकसान क्या हुआ कि जो टीम वर्ल्ड नंबर 1 थी वो जो है वो सेमीफाइनल की दौड़ से ही बाहर हो गई पहले ही। और फिर हम जो मैचेस जीते हैं वो भी जो है बिल्कुल जो मकसद हल्की टीम है वर्ल्ड रैंकिंग में, जिनका मकसद टॉप पर नहीं आती हैं, उनसे ही जीते, जैसे बांग्लादेश हो गया, श्रीलंका हो गया और नीदरलैंड हो गया। और एक मैच हम जो है न्यूजीलैंड से जो वो उसे डीएल सिस्टम डकवर्थ लुईस मेथड के तहत जीते थे, उसमें भी उसने न्यूजीलैंड ने 400 रन कर दिए थे पाकिस्तान के। वो बारिश हो गई तो वो लगी हमें 2 पॉइंट मिल गए। फिर हम अफगानिस्तान से भी हार गए, और बाकी ऑस्ट्रेलिया और साउथ अफ्रीका और क्या नाम है इंडिया, इनसे तो वैसे ही जो बहुत बुरी तरीके से हारे। तो हमें जो है इस पर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड को भी चाहिए कि इसके ऊपर वर्कआउट करे, जो हमारा डोमेस्टिक स्ट्रक्चर है उसको बेहतर करे। जो कहते हैं ना ग्रास रूट लेवल, उसके ऊपर आपने जो ये अभी अंडर 13, 16, 19 होने जा रही है, उसमें मेरिट पर बच्चे उठाएं। अब नेक्स्ट वर्ल्ड कप 4 साल बाद है, आपको 4 साल वेट करना पड़ेगा। अब हम जब कोई इवेंट खेलने जाते हैं तो वहां पर जाकर हम लोग अपनी प्रिपरेशन करते हैं, हालांकि उससे पहले का जो टाइम होता है, जो ड्यूरेशन होता है 3-4 साल, उसमें हमने तैयारियां करनी होती हैं। ये बड़ा जो है पाकिस्तानी जो आवाम है, जो क्रिकेट को फॉलो करते हैं, क्रिकेट देखते हैं, जो मोहब्बत रखते हैं, उनके लिए बड़ा जो है वो मसला एक तरह से बैड फील कर रहे हैं वो बहुत ज्यादा, कि भाई जो हमारी टीम जो है वर्ल्ड कप से बाहर हो गई। और टीम में ऐसी कोई वो नहीं है कि हमारे पास ये सहूलियात नहीं है, और पाकिस्तान टीम को तमाम तरह की सहूलियात भी मिलती हैं और हर किस्म से मकसद। और जब आप देखें ना कि वर्ल्ड नंबर 1 है और फिर वहां जाकर आप जो वो टॉप 4 में भी नहीं आते, अब हमारा जो 5वां नंबर है और रन रेट के ऊपर हम लोग बाहर हो गए उसमें वर्ल्ड कप से। बिल्कुलु 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 ठीकु चओ पिया। ऐं थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिलु थियो। अव्हां प्रोग्राम में जॾहिं बि ईंदा आहियो अप टू डेट रहो था, जेके बि अव्हांजा रिव्यूज़ हूंदा आहिनि, तमामु सुठो लॻंदो आहे प्रोग्राम में जॾहिं बि अव्हां शामिलु थियो था त। फ़हीम नुनारी साहब व्यूअर्स असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं प्रोग्राम लाइव हले पियो। ऐं ॿुधाए चुकी आहियां त स्क्रीन ते ॾिनल नंबर पिणु हली रहियो आहे, सो तव्हां डायल करे सघो था ऐं प्रोग्राम में शामिलु थी सघो था। अच्छा सर, तव्हांखे ॿीहर बि भलीकार चवंदासीं, कीअं आहियो, ख़ुशि आहियो, ठीकु आहियो? माशाल्लाह जी ज़बरदस्त। छा छा एक्टिविटीज़ हलनि पियूं सर, कीअं शेयर कंदव? हाणे ताज़ो पाकिस्तान जो दौरो करे आयो आहियां, मुंहिंजो रिसर्च दौरो वसेब वियासीं, रियासत बहावलपुर, रेंजर खान, सही, मुल्तान, पंजाब, लोधरान,
साहिवाल, लाहौर, इस्लामाबाद, पोइ वरी मथे वियासीं सवात वादी ऐं शांगला वैली मथे हुते बशाम खे वाइट जेको जबल आहिनि बर्फ़ सां भरियल उहो बि ॾिसी आयासीं। सो इहो सॼो सारो मां शहरनि में कोन रहियुमि, ॻोठनि खे ॾिठुमि, ॻोठनि में रहियासीं, ॻोठनि में हुते दोस्त आहे, अज़ीज़ आहे, या कंहिं बि तरीक़े सां। तव्हां सवेल मौसम जी ॻाल्हि कई, मां चवंदो आहियां माण्हू जॾहिं जब बहार आई तो ख़िज़ा की तरफ़ निकल चले, मुंहिंजो असुल तव्हांखे न बहार जी ख़बर आहे न ख़िज़ा जी। सफ़र जेको कबो आहे उहो बहार में कबो आहे या ख़िज़ा में कबो आहे। सही। उनजा रीज़न इहे आहिनि त उन में मौसमनि जा सभु रंग हूंदा आहिनि ऐं नेचर तव्हांखे डिफरेंट एस्पेक्ट मिलंदी, डाइवर्स कलर्स मिलंदा। असांखे त ॾाढो हैरानगी थी जॾहिं मथे शांगला वैली जे जबल ते मथे वियासीं, मां उन्हनि खां पुछा कयो घड़ी हुई, आई एम गुड वॉकर, जागर एंड रेसर, रेसिंग कंदो आहियां रोज़ाना 12 किलोमीटर त मुंहिंजी हूंदी आहे वॉकिंग, जॉगिंग ऐं रेसिंग। पोइ असां रेसर विया हुते मथे जॾहिं वियासीं त असांजी घड़ी ॿुधाए पई त 2800 फुट 2870 फुट असां बुलंदी ते बीठासीं, जिते बर्फ़ हुई, थधि कोन रही, शोल्डर ते असांखे पंहिंजो स्वेटर हुयो पर पाइण जी ज़रूरत महसूसु न करे पई। सो इहो सफ़र हो, हुन में असांखे 2-3 ॻाल्हियूं ॾिसणियूं हुयूं मूंखे त कंटेंट ऑफ कन्वर्सेशन सिंध जे माण्हुनि जो छा आहे, वसेब कीअं सोचे थो, पंजाब कीअं सोचे थो, ऐं मथे शांगला वैली जेकी हिंद को बेल्ट आहे, ॿोली ॻाल्हाईंदड़, कोहिस्तानी ॿोली ॻाल्हाईंदड़, पश्तो ॿोली ॻाल्हाईंदड़, त उन्हनि जूं समाजी, इक़्तिसादी, इल्मी ऐं संदसि लाॻापियल ज़िंदगी सां तक़ाज़ाऊं कहिड़ियूं आहिनि। सो वेरी डिफरेंट ऐं डाइवर्स एक्सपीरियंस, ॾाढो शानदार एक्सपीरियंस। बिल्कुलु। अच्छा, सफ़र वसर माण्हू केतिरो सिखे थो? भला वधीक गुफ़्तगू जारी रखंदासीं, चाहींदसि हिन सवाल जो जवाबु तव्हां ज़रूरु ॾियो, पर वक़्तु साई जो थी वियो आहे। व्यूअर्स, प्रोग्राम जी फर्स्ट ब्रेक आहे, सो काॾे न वञिजो, वरी कंटिन्यू कयूं था ऐं पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं वीर भलीकार चवां थी अवांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में रहण में। फ़हीम नुनारी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण एडवोकेट आहिनि, सुठा ट्रेवलर आहिनि पाण, ऐं नौजवाननि जो हौसलो आहिनि पाण, मां त ईअं चवंदसि ॾाढो बहितरीनु सर्जन कमु करे रहिया आहिनि। अच्छा सर, ट्रेवल जी ॻाल्हि ॿोल हले पई ऐं आउं चाहींदसि त अवां सां शेयर कयो त भला ट्रेवल कंदे माण्हू केतिरो सिखे थो, घुमण सां माण्हू केतिरो सिखे थो? ॾिसो तारा, असुल आहे जेकी सिख्या लर्निंग आहे साइकोमोटर। असां उस्ताद, मां अवल बि आख़िर में बि उस्ताद आहियां, सॼी ज़िंदगी उस्ताद रहणु पसंदि कंदो आहियां, सो बि प्राइमरी उस्ताद रहणु पसंदि कंदो आहियां। छो ह्यूमन साइकोलॉजी में बुनियादी शइ जेकी तव्हां सवेल मेंटल डिसऑर्डर जी ॻाल्हि कई, या माण्हुनि जा कुझु रिग्रेट्स हूंदा आहिनि, वाकई उहा रिफ्लेक्ट थींदा आहिनि ज़िंदगी में। तो सफ़र तव्हां ॾिसो न, सफ़र सॼो सिख्या आहे, सफ़र सॼो सूंहं आहे, सोभ आहे, ऐं क़दम क़दम ते नयूं ॻाल्हियूं, नवां कलर, नयूं मौसमूं। जीअं मिसाल तरह हाणे मां वियुमि त जॾहिं असां रहीमयार ख़ान जे ॻोठनि में वियासीं, उहे माइट विया, असां घरनि में रहनि पिया, त ॿार बि मां हुनजा ॾिसां पियो, जानवर बि ॿधियल आहिनि, ॿकरियूं रिढूं, गऊं, मेहूं बि पट ते ॿधियलूं, असांजूं न्याणियूं, औरतूं, वॾड़ा बुज़ुर्ग। त उन्हनि मां मूंखे इहा लर्निंग थी त उन्हनि जा घर जेको हारिया वसेब जो या शांगला वैली जो, कमाल इहो आहे जीअं हीउ तव्हांजो पट बि साफ़ु न आहे, मां हिनखे साफ़ु कख बि न हो। जेकॾहिं कचो घर आहे लितण सां फर्श अॾे उनखे साफ़ु रखंदा। असां वटि अख़बारूं ईंदियूं आहिनि, हेॾां पयूं हूंदियूं कपिड़ा, हेॾां हुननि जा ऑर्गनाइज़ ॾिठो। ऐं जेकॾहिं छापर आहे जेको ॿाहिरियों ईंदा आहिनि, असां ख़रीद करे ईंदा आहियूं, वरी वापसि ईंदा आहियूं त ईअं उछले छॾींदा आहियूं, डंप कंदा आहियूं। मां पंहिंजे घर जो मॉडल तव्हांखे ॾियां त माना रैप बि हू ऑर्गनाइज़ेशन था रखनि पिया। उहो सफ़र त सिख्या आहे। सफ़र में वरी ॿियो पेशेंस, माण्हू रेज़िलेंस यानी बर्दाश्त वधे थी, ऐं हिक ॿिए खे स्पेस ॾियण जो मक़सदु आहे, अमल माण्हू सिखे थो। त बसि सफ़र में मक़सदु आहे त इहा सिखूं था, स्पेस हिक ॿिए खे ॾिजे। ऐं ॿिए नंबर ते सफ़र ओपन करे थो नवां रस्ता। असां में इहो हूंदो आहे त पुश कंदा आहियूं शयुनि खे, सप्रेस कंदा आहियूं। हा, सप्रेस त वॾो टर्म आहे। पुश माना कंहिंखे तरक़ीअ खां रोकींदा त न आहियूं, पर दिलि ऐं मन न चाहींदो आहे त उनखे स्पेस ॾिजे। जीअं मिसाल तरह असांजे सिंधी समाज में या बलोच समाज में, मां त उनजो हिसो आहियां बलोच ऐं सिंधी समाज जो, त जेकॾहिं हाणे मुंहिंजो पुटु
प्रोफेसर जे दर्जे ते पहुची वञो चवंदो तव्हांखे त ख़बर ई कोन्हे, हाणे ख़त जी ख़बर मूं वटि आहे, जेतोणीकि मूं बेख़बर आहियां उन ॿार खे मूंखां वधीक ख़बर आहे, ॼाणे थो, घणियूं ॻाल्हियूं ॼाणे थो। त सफ़र में इहा शइ तव्हांखे हिकिड़ी रेज़िलेंस पैदा थिए थी, बर्दाश्त ऐं ॿिए खे स्पेस ॾियणु। ऐं उनखां सवाइ तव्हां ॾिसो त यूरोप सॼो सफ़र कयो, टोइन मार्क खां वठी रिचर्ड बर्टन खां वठी जेके बि रिसर्चर आहिनि तव्हां उन्हनि जा नाला खणंदा हुए त उन्हनि ट्रेवल ई कयो। ऐं अंग्रेज़ी समाज बि ईअं हूंदो, अंग्रेज़ी समाज में मां रहियुमि ब्रिटिश में त मां रहंदो हुउमि ॻोठनि में वञी ऐं ॼाणी बुॼी हलियो वेंदो हुउमि, ऐं किथे थाबड़ी वेंदो हुउमि पोइ वरी उते चवंदा हिते हॉस्टल न आहे, सराए न आहे, मां चयो को राइश मिली सघे थी। ऐं मंदरनि में आहे, गिरजाघरनि में रहंदो हुउमि, चर्चनि में, ॼाणी बुॼी चर्च मस्जिद त असां वांगुरु तालो त मोलनि वांगुरु नथो वणे, उते तव्हांखे स्पेस मिलंदी। हाणे जॾहिं उन माण्हू सां जॾहिं ॻाल्हियूं थींदियूं त नवां दरवाज़ा सोच जा खुलंदा, त उन्हनि वटि बि इहो ई पहिरियों सुवालु हूंदो आहे ट्रेवल कहिड़ो कजे। पहिरियों तव्हां यूरोप जे माण्हू सां मिलंदा आहियो, पहिरियों मौसम ते तव्हां सां औरत हुजे मर्द हुजे ॻाल्हाईंदो, अॼु मौसम कीअं आहे, पोइ वरी चवंदा त तव्हां किथे किथे सफ़र कयो आहे, पोइ ईंदा त तव्हां वटि कहिड़ी आबादी थिए थी, कहिड़ा फसल थियनि था। हाणे असां वटि इहे सुवाल असांजे कंटेंट में न आहिनि। मां का शुरू तव्हां ख़ुशि आहियो, 10 दफ़ा इहो सुवालु पुछा कंदा, न मुंहिंजो सामे खे बंदूक लॻल आहे, का कुहाड़ी लॻल आहे, न तोखे लॻल आहे, इन खां अॻिते अचो, कहिड़ो किताबु पढ़ो था, कहिड़ियूं तव्हांजूं तख़लीक़ी सरगर्मियूं आहिनि। त इहे ॻाल्हियूं सफ़र ई ओपन करे थो, सफ़र तव्हांजा दरवाज़ा रंगीन खोले थो, बर्दाश्त जा, रेज़िलेंस। जीअं तव्हां ॻाल्हि कई हिनजी दिवाली जी, ऐं दिवाली जी हिस्ट्री आहे, सीता सिंधु जेकी इंडस सिविलाइज़ेशन हो ॿिन्ही किनारनि खे चुमंदी, हुनखे बि हिनखे। ऐं मां बि जेको मुंहिंजो सफ़र हो इहो सॼी इंडस जे किनारे सां मां कयो। अटक खां मथे आउं वियुमि बशाम में, ऐं ॾाढो ॾुखियो हो, दोस्त चवनि पिया न हलो, पर मूंखे बदर अबड़ो सां जॾहिं अॻे मुलाक़ात थी, मूंखे चई जॾहिं वञे त उतां ॾिसजांइ, त असां शुरूआति कई इश्ताक अंसारी बदर अबड़े ऐं कुझु दोस्तनि इहो वॾो ट्रेजिक ट्रेवल कयो दरिया किनारे यके, किताब बि लिखियो अथनि, डॉक्यूमेंट्री बि हुन ते आहे। मां उते वियुमि त हैरान थियुमि त दरिया जो वात त ईअं आहे, नंढड़ो एतिरो, हा तक़रीबन माना तव्हां ॾिसो 400 यार्ड जो, पर केॾी ताक़त सां उतां पाणी पए पियो। हिन वक़्तु मोहबिन जो ख़ुश्क हो। त हीअ जेकी होली आहे, जेका दिवाली जंहिंखे चऊं था, ॾीओ त मस्जिद में ॿरे थो, मंदर में ॿरंदो, मस्जिद में ॿारींदा आहियूं ॾीओ, मंदर में बि ॾीओ ॿारींदा आहियूं। त इहा सीता जो इहो हो त किस टू द बोथ इंडस, तंहिंजे करे उहो मोहबत जो पैगाम आहे दिवाली बि असांजो। बिल्कुलु ठीकु चई रहिया आहियो। ऐं अॼु रीडिंग जे हवाले सां बि मां अव्हां सां हाणे ॻाल्हि ॿोल करणु चाहींदमि, छो त मूंखे ख़बर आहे त तव्हां ॾाढो सुठा रीडर आहियो। हिकिड़ो सुठो रीडर ई बहितर राइटर बणिजी सघे थो। रीडिंग हिकिड़ी आदत आहे, ऐं मां चाहींदसि त अव्हां असां सां शेयर कयो त इहा आदत अव्हां में कीअं पई, कीअं अव्हां रीडिंग जे तरफ़ वधिया, कहिड़ो टाइम हुयो जो तव्हां चाहियो त हाणे किताबनि सां कनेक्टेड थियणो आहे, ऐं किताबनि सां जुड़त केतिरी ख़ूबसूरत आहे। ॾिसो, हर आदत जेकी आहे जंहिंमें असां उनखे ब्लूम्स टैक्सानमी चवंदा आहियूं, साइंस में, सोशल साइंस में या प्योर साइंस में या रिसर्च में ब्लूम्स टैक्सानमी जेकी इंस्ट्रूमेंट आहे उहो यूज़ थींदो आहे। ऐं हर टीचर खे ब्लूम्स टैक्सानमी जी ख़बर हुजणु घुरिजे। उनजा 7 स्टेजिस या नॉलेज माण्हू खे हूंदी आहे, माण्हू सम्झंदो आहे ॿुॾंदो आहे त मूंखे वरी आहे, नॉलेज नंढड़ी शइ एतिरी धरती अंदरि 10 फुट आहे, माना तव्हां 10 फुट अंदरि आहियो धरती, मथे बि धरती ते वञणु आहे। त उहो स्टेजिस त हाणे बयानु नथियूं करे सघजनि, पर उनखे ॾिसणु घुरिजे सभिनी खे। ब्लूम्स टैक्सानमी असांजे स्टूडेंट्स खे अॼुकल्ह त गूगल में पियो आहे ब्लूम्स टैक्सानमी। त आदतूं जेके आहिनि जुड़ंदियूं आहिनि, हिकु एनवायरमेंट पुश कंदी आहे इर्द गिर्द, ॿियो शऊरी तरह तव्हां इतफ़ाक़ सां कंहिं ऑर्गेनाइज़ेशन जो हिसो थी वञो। ऑर्गेनाइज़ेशन स्कूल बि थी सघे थो, सोशल ऑर्गेनाइज़ेशन बि थी, समाजी ऑर्गेनाइज़ेशन थी सघे थी। तव्हांजो पंहिंजो नंढड़ो ग्रुप 2 माण्हुनि जो, कपल ऑफ पीपुल, अंग्रेज़ी में चवंदा कपल ऑफ पीपुल इज़ द वर्ल्ड। 2 माण्हू सॼी काइनात, 3 पीपुल्स आर क्राउड, 3 माण्हू हिकिड़ो हुजूम आहे, जेको तव्हांखे इंतशार मिले। मोर देन 3 पीपुल इट्स ऑर्गेनाइज़ेशन। त इहे स्टीव्सन त हिन में मुंहिंजो त वालिद ई राइटर हो, शाइर हो। असांजूं 5 भेनरूं मुंहिंजूं शाइराऊं, 7 ॾह किताब लिखियल अथनि, पर क़बाइली कोड़की जे करे उहो शर्मसारी में छपिन। मुंहिंजा भाउर सभई शाइर आहिनि, राइटर आहिनि। मुंहिंजो वालिद हैदर बख़्श चेतोई सां मिलियो, घर में लाइब्रेरी, उते असांखे एनवायरमेंट मिलियो। त
त हबी जी ॻाल्हि कयां पियो ब्लूमस्टेक्सन में जीअं हाणे मां जागर आहियां वॉकिंग जी जी रेसर आहियां ऐं जबलनि ते सुबुह जो झलनि पिया पर मां 7-8 किलोमीटर वॉक करे पोइ मोटी अचां पियो त इहा हिकिड़ी हॉबी आहे सही रीडिंग। ऐं हाणे अॼुकल्ह माण्हू चवंदा आहिनि त रीडिंग घटिजी वई आहे। अयाज़ लतीफ़ अली जी सां ॻाल्हि थिए पई मुंहिंजी अॻे भेरे, मूं चयो न रीडिंग तमामु घणी वधी आहे, मोड ऑफ रीडिंग ट्रांसफर थियो आहे, सही सही मोड ऑफ ट्रांसफर थियो आहे। हा मिसाल तरह मां पंहिंजे घर में मॉडल ॾिसंदो आहियां, 5 छोकिरा आहिनि, 3 मुंहिंजा पुट, मां ॾिसंदो आहियां त उहे त मूंखां वधीक पढ़नि था, मुंहिंजी न्याणी वधीक पढ़े थी, हे इंस्ट्रूमेंट अथनि, लैपटॉप आहे, डायरी आहे, उनखां सवाइ Android phone आईपैड आहे, आहे, सही। तंहिंजे करे मोड चेंज आहे। ठीकु पढ़ाई असांजी आहे, असां इन ख़ौफ़ में न आहियूं। मां तव्हांखे हिकिड़ो सुठो पंहिंजे तरफ़ां मैसेज महिराण जे थ्रू सिंध जे नौजवान खे तव्हांखे मुबारकबाद हुजे। सिंध सियासी समाजी ऐं इल्मी शऊर में अॻाई आहे, सही पर थोरो असांखे जेके मुंतशिरूं असांखे गॾिजणो पवंदो। मथे माण्हू इन ॻाल्हि ते तवजो नथा ॾियनि। जीअं पंजाब जो माण्हू वापारु, असांखे वापारु न अचिणो पवंदो, आलमगीरियत न अचिणो पवंदो, दिमाग़ में आलमगीरियत ग्लोबल तव्हांखे जेको इंस्ट्रूमेंट आहे उनखे यूटिलाइज़ करो। सही इन जो पहिरियों बटन जीअं सुबुह जो मां हणंदो आहियां न्यू बुक्स जी 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 रीडिंग जी, तव्हां मां न्यू बुक्स हणंदो आहियां, गूगल ॿुधाईंदो आहे हीअ नवां किताब आहे। जी जी हाणे जॾहिं कंटेंट त पोइ जी ॻाल्हि आहे, छड़ो उफराटो ऐं चांहि जो कप पियो हुजे, उनजी अंडो पकल हुजे न कीमो हुजे, त उनजी स्टीम ई तव्हांखे ॿुधाईंदी तव्हांजो स्टोमेक त हाणे यू ईट समथिंग। तंहिं करे तव्हां उहो टाइटल ॾिसी वठनि त फलाणा फलाणा किताब आहे। मां जीअं हाणे सांगड़वे में टोनी दोस्त वठी आहे, जी जी यूसुफ जोइ साहिबु गॾो, जी जी मां उन्हनि खे सजेस्ट कयो त मां चयो 2-3 ॻाल्हियूं इब्राहिम जोइ जे हवाले सां। इब्राहिम जोइ साहिबु सिंध जो पोप, जी हा मां चयो मां नथो चवां, सिंध जो पोप चवंदो हो MH पवार सिंध जो वॾो माण्हू इब्राहिम जोइ साहिबु। पोइ वरी असां खिली पुछा कयो साईं छो त कीअं त इब्राहिम जोइ साहिबु अछी ड्रेस पाईंदो आहे ऐं पोप सॼी दुनिया जो हूंदो आहे, उहो अछी ड्रेस पाईंदो आहे। वरी असां चवंदा हुआसीं साईं जोइ साहिब खां कॾहिं पुछंदा हुआसीं, बोर्ड में हो असांजा पाड़े बुज़ुर्ग हो, तमामु वॾो माण्हू। पोइ उनजी वॾ माण्हू जी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मां त नंढड़ो माण्हू अञा बि, पर अॼु खां 30 साल अॻु मूंखे ओचितो ख़बर पई त जोइ साहिबु मां सां मिलणु अचे थो। मां त हिकिड़ो नंढड़ो माण्हू उते सब्जेक्ट स्पेशलिस्ट हो, मूंखे त हैरानगी थी ऐं ख़ुशी बि एॾी थी जो उनजे पुठियां वरी चेयरमैन हबीबुल्लाह सिद्दीक़ी साहिबु घुमंदो अचे, उनखे चए पियो मुंहिंजी ऑफिस चई न मां फ़हीम नुनारी सां मिलणु आयो आहियां, ॿुधो आहे त हिकिड़ो छोकिरो राइटर आहे। सही पोइ मूंखे ऑफर कई त मूं चयो त हुनजी वॾ माण्हू जी माबी हिन कोट हिन रूमाल सां न, सूट सां न, हुनजे अमल सां हुनजो कमु सही आहे। सही तंहिंजे करे स्पेस ॾींदी जनरेशन इब्राहिम जोइ साहिब वारी। असांजी जनरेशन खे घुरिजे त नौजवाननि खे वधीक स्पेस ॾियनि सही ऐं पाण थोरो साइड में अची वञनि त जीअं असांजो टैलेंट मथे। सर आउं ॾिसंदी आहियां असां वटि वॾा वॾा मेड़ाका थींदा आहिनि, पर नौजवाननि खे माज़रत सां उहो स्पेस कोन ॾिनो वेंदो आहे। अव्हां जंहिं सीट तां उथो था त का उनखां वॾी डेज़िग्नेशन हूंदी आहे जेका अव्हां जे इंतज़ार में हूंदी आहे, ऐं अव्हां उनखां वॾी जंहिं कुर्सीअ ते फ़ाइज़ थियो था त पोइ अव्हांजो फ़र्ज़ु थिए थो त तव्हां 2 सीट्स हिकु जॻह ते नथा पकिड़े सघो। त नौजवाननि खे बिल्कुलु मौक़ो ॾियणु खपे। हिन ॻाल्हि जी हिमायती आऊं आहियां, एज़ अ यंगस्टर ज़रूरु आऊं ईअं त चवणु चाहींदसि। ऐं उनखां अलावा सर आऊं अव्हां खां पुछणु चाहींदसि त उस्तादी पेशो, अव्हां पाण उस्ताद आहियो, बहितरीनु उस्ताद आहियो, उस्तादी पेशो दरअसल दर हक़ीक़त आहे छा, कीअं एक्सप्लेन कंदव? हाणे ॾिसो उस्ताद इन पेडागाजी मां आयो आहे। पेडागाजी जेकी यूनान खां आई, लैटिन खां आई, उन लफ़्ज़ जी माना आहे हिकिड़ो धराड़। धराड़ असां चवंदा आहियूं विच सिंध में, ऐं असां उत्तर में धनार चवंदा आहियूं, यानी हिकिड़ो अहिड़ो धनार ऐं जीअं चौकसी मिलियलु हुजे फ़ौजी खे त हिन चौकी खां दुश्मन जी बॉर्डर आहे, हेॾां का बि थिए तोखे फायर करिणो आहे। त धराड़ जेको हूंदो आहे उन वटि रेवड़ हूंदा आहिनि। जीअं मिसाल तरह उन दौर में माना हूंदो हो यूनान में धराड़ को 300-400 बकरियूं, पोइ हिकिड़ो अॻियां हिकिड़ो पोयां, त जबल जे हुन तरफ़ वञनि त का बकरी रिढ गुम न वञे, उनजी संभाल थिए, उनजी पालना थिए, उनखे सही खुराक मिले, उनजी जेकी डास वधे थी त उहा वठिजे ऐं उनखे सिहतमंद माहौल में रखिजे, जीअं क़ौम जी खुराक बि मिले, उनखे मक़सदु आहे एनर्जी मिले। त उस्ताद जेको आहे त सम्झो त हिकिड़ो सिंधी में धण त धणी न त विकिण त खणी, बिल्कुलु वार त फणी न त कूड़ाए त खणी,
उस्ताद न खां वठी ॿार जे वार ताईं अॻु गुणा उस्ताद। मां पाण प्राइमरी टीचर रहियो आहियां 43 साल अॻु। सिंगल क्लासरूम, सिंगल टीचर, 5 क्लास, 80 शागिर्दनि खे पढ़ायोसीं। कॾहिं कॾहिं मुंहिंजा पुट चवंदा आहिनि न बाबा तव्हां माण्हू हिकिड़ो एयरपोर्ट ते मूंखे अची मिलियो, तव्हां फ़हीम साहिब छा थींदा हो? मां चवंदा चई न भाउ नंढा न अर्ली मैरिज कईसीं। मूं चयो त चई साईं असांजो उस्ताद। मां चयो उहो इन जे करे यादि कनि था त असांजा उस्ताद जेका हूंदा, असांखे हिकिड़ी पोशाक पुट हूंदी, हफ़्ते में दोहराईंदासीं ॻोठ में, मंझंदि जो टंगींदासीं, पोइ गोॾ ऐं गंजी में हूंदासीं। असां एॾियूं गुरबतूं बि ॾिठियूं, पर असांखे ख़बर हुई त शागिर्द ॾाढो हरू भरू होटलुनि ते न वेहणो, शागिर्द सां गुफ़्तगू जो करिणो आहे, उहो कंटेंट कहिड़ी हुजे, शागिर्द सां बिहेव कहिड़ो हुजे। त उस्ताद शफ़क़त जो नालो आहे, माउ पीउ आहे ॼणो, माउ पीउ आहे, जीअं दराड़ आहे, संभारे सींगारे संवारे ॿार खे ऐं उनजी ज़रूरतुनि जो बि ख़्यालु रखे। मिसाल तरह क्लासरूम में के डिप्रेशन जो ॿार हूंदा आहिनि की अॻियां तव्हां उन्हनि खे सॼे साल में नथा विहारो। हींअर मूंखे हिकु पाड़े जा उस्ताद जेको मेंटोर आहे लबैक वारो। सर माफ़ कजो इंटरप्ट करियां पई, ब्रेक वठूं था, वरी पोइ कंटिन्यू कयूं था। नड़ो ब्रेक आहे, व्यूअर्स ब्रेक जी तरफ़ वधूं पिया, वरी कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं द कप ऑफ टी। यस, तव्हां बि घरनि में मौजूदु हूंदा आहियूं सुबुह सुबुह जो टाइम, वरी पोइ मौसम थधी आहे त चांहि जी जेको आहे सो नीड पाण सभिनीनि खे पवंदी आहे, ज़रूरत पवंदी आहे हिकु कप टी जी। असांजे प्रोग्राम में एडवोकेट फ़हीम नुनारी साहब मौजूदु आहिनि, पाण उस्ताद आहिनि, सो उस्ताद जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया आहिनि। जी सर प्लीज़ कंटिन्यू कयो। सो उस्ताद माना ॿार जी संभाल करे। मां खे जॾहिं वठी आहे त मां उनखां पुछा कयमि त हीउ जेको आख़िरी डेस्क ते ॿारु आहे, जेकॾहिं मां तव्हांखे गुज़ारिश कयां त अॼु हिनखे सीट चेंज कयो, चई साईं इहे सेट आहिनि असांखे। मां चयो ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में हुजे, हिकिड़े माण्हू खे तव्हां 12 महीना पोयां विहारियो त उहो त इन्फीरियर फील कंदो। इहो रोटेशन ते हूंदो आहे। मुंहिंजो असां जेको पढ़ियो आहे टीचिंग मेथडोलॉजी में त हर 3 हफ़्तनि या 2 हफ़्तनि खां पोइ ॿारनि जी रोलिंग हुजे, अॻियां पोयां अचे पोयां अॻिते। सही सही। असेंबली में बि ईअं कयो मुंहिंजो, बिल्कुलु बिल्कुलु असेंबली में। ऐं ॿिए नंबर ते ख़ासि तरह जेके डिसेबल आहिनि या थोरा हाइट में नंढा आहिनि त उन्हनि जी वधीक तव्हां केयर कयो, छो त असांजे समाज में अॻे ई इन्फीरियरिटी आहे। उस्ताद जेकॾहिं उनजी केयर न कंदो ऐं कॾहिं कॾहिं शागिर्द खे हरू भरू विश कयो नाले सां विश कयो त उहो केतिरो हैप्पी थींदो। ऐं दुनिया में मां चयो वॾे खां वॾो अॼुकल्ह सब्जेक्ट आहे हैप्पीनेस। दुनिया में पढ़ायो वञे थो त हैप्पीनेस छा आहे। कल्ह मां परवीन मूसा मेमन साहिबा जिन जो किताब पियो स्टोरीज़ जो, मां कुझु स्टोरीज़ उहे पढ़ियूं पई। हा, गुड प्रोफेसर। जी जी। सो मूंखे ॾाढी हिकिड़ी ॻाल्हि सुठी लॻी, अट्रैक्टिव ॻाल्हि लॻी त ॿाराणो जेको अदब आहे उन में तव्हां सिर्फ़ु सम्झाणियूं न ॾियो, पर तव्हां विद द फन जेकॾहिं ॿार खे कुझु सेखारणु चाहियो था त ॿार उहो ॾाढो सुठे तरीक़े सां फन त इन्वॉल्व थींदो, सिखी सघे थो। जी जी। दुनिया जूं शयूं बि ईअं आहिनि। मिसाल तरह आउं जिते गेस्ट थींदो आहे त मां उन्हनि खे चवंदो आहियां त मां गेस्ट आहियां पर पुछा मूंखां कयो त खाइणो छा आहे। जी हा। तव्हां तयारु कयो मच्छी, मूंखे वणे ई कोन, मां पुछा कयो। सही ॻाल्हि आहे। तंहिं करे ॿार खे फन ॾांहुं तव्हां वठी फन ज़रिए सेखारियो, एक्टिविटी ज़रिए, पर उहे फिज़िबल हुजनि जेके माना ॿार जे लाइ उनखे सज़ा न सम्झे, ॿार खे फिज़िबल यूज़फुल हुजनि उहे एक्टिविटीज़। ऐं उस्ताद अॻु मिसाल तरह मां तव्हांखे साईं कलंदर शाह जो मॉडल ॾियां। असांजो उस्ताद त के लाड़क बि रहियो, असद लाड़क साहिब बि रहियो, जी जी, साईं लालचंद साहिब बि रहियो, साईं रोचीराम रहियो, पर साईं कलंदर शाह जी सादगीअ में ई मक़सदु हुसन हूंदो हो उथण वेहण में, छो त हू किरदार जी बुलंदी। जी हा। किरदार जी बुलंदी उस्ताद में जेतिरे ते न आहे, भली उन केतिरो बि ॾाहो आहे। हाणे उस्ताद ड्रेस कोड जो उस्ताद खे ड्रेस कोड जो ख़्यालु रखिणो आहे। तव्हां ड्रेस कोड जी तव्हां मोटिवेशन स्पीकर्स खे ॾिसो त कीअं था ॾिसो। जीअं ब्रिटिश में मां पढ़ियो आहे, टीचर इज़ नॉट अलाउड विदाउट द टाइस। ब्रिटिश में बाक़ाइदे, पर अमेरिकन त ईअं रफ टफ ईंदा आहिनि, पोइ कहिड़ी बि ड्रेस पाइनि। अमेरिका में मां PhD कोर्सिस कया हुते, जी जी, 2 यूनिवर्सिटियुनि में, शिकागो ऐं मां फिलेडेल्फिया में पढ़ियुमि। त ब्रिटिश पंहिंजो स्ट्रिक्टनेस मक़सदु आहे हुनमें। बाबा टीचर पुराणे दौर में ॾिसो टर्बन हूंदो, ड्रेस हूंदी। हाणे जेकॾहिं टीचर ई ॻाढ़ी शलवार ऐं ब्लू उनखे शर्ट हुजे
इहा इट्स नॉट रॉन्ग, मां हिनखे नथो चवां, इनखे तव्हां फ्रीडम चओ, लिबर्टी चओ, पर किथे किथे जीअं आउं वालिद आहियां त मुंहिंजो हिकिड़ो किरदारु आहे घर में। सुबुह जो असां ब्रेकफास्ट कंदो, मैंडेटरी हूंदी आहे, बाबा चांहि आहे, उफराटो आहे, रात जी सेकिल मानी आहे, गॾियल खाईंदासीं। पोइ कॾहिं कॾहिं ॿार मूंसां बहस कंदा, मां चयो ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि में तव्हां असां खां वधीक न आहियो, तव्हां वधीक होशियारु हूंदा हुआ। त मुंहिंजा पुट चवंदा आहिनि त कहिड़ी, मुंहिंजो त एक्सपीरियंस, बाबा मां एक्सपीरियंस ॾिठो आहे त जेके बि माण्हू मथे आया आहिनि, उहे सियासत जी दुनिया में हुजनि, अदब जी दुनिया में हुजनि, उस्ताद जी हैसियत में यूनिवर्सिटी टीचर आहिनि, उहो किरदारु इब्राहिम जोयो त मुक़सद आहे हिकिड़ो ई अछो वॻो पाईंदो, रसूल पली जेके बि असां अछे वॻे में ॾिठोसीं, असां साईं जी मिसे त ईअं सिंपल ॾिठोसीं अछे वॻे, पर किरदारु हुननि जो एॾो बुलंद हो जो माण्हू यकीन कनि। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॾिसो न, त उन चयो त जेकॾहिं मां चवां त हिन जबल जे हिन पासे दुश्मन बीठो आहे, जीअं असां मञींदासीं, चवां त हीअ आहे किरदार जी बुलंदी। ऐं रसूल करीम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक कहिड़ो टीचर आहे, असांजो टीचर्स ऑफ टीचर मॉडल आहे। त सिंध जे उस्ताद खे ऐं असांजे जेके टीचर्स आहिनि, लेडीज़ आर जेंटलमैन, उनखे पंहिंजे किरदार ॾांहुं वरी वापसि अचणो पवंदो। सिंध खे जीअं पुराणे दौर जो उस्ताद हो, मॉडल किरदार हूंदा हुआ। अल्लामा दाऊद पोटो साहिबु छा हो, खटूं आणींदो हो, सिंपल माण्हू हूंदो हो, कॾहिं कॾहिं किथे वण जे दरख़्त जे हेठां सुम्ही रहंदो हो, पर अल्लामा दाऊद पेटरे जा त ॾिसो न शमसुल उलमा थी, तमामु वॾो माण्हू उहो आहे जंहिंजो किरदारु आहे। ख़ुमैनी जीअं असां वियासीं, ख़ुमैनी ईरान जे इनकलाब जो बानी हो, असां जॾहिं ॿ दफ़ा ऑफिशियली मूंखे वठी विया, मां जॾहिं हुनजे घर वियुमि त हैरान हुउमि। 12 फुट जो कमिरो, 12 फुट चवंदा आहिनि, ऐं घिटी जेकी आहे उहा 2.5 फुट जी, 2-3 फरलांग अंदरि साइकिल बि कोन अची सघे। ऐं जॾहिं हुन इनकलाब आयो, 18 महल हुयूं। ही वॉज द ग्रेट टीचर ऑफ द ईरान रेवोल्यूशन। ॾिसो ईरान रेवोल्यूशन जंहिं इसराइल ऐं अमेरिका जे गुरूर जो घाटो भञी छॾियो, त उनखे चयूं त हिकिड़ो महल तूं रख, चई न। ऐं जेकॾहिं उहो त मरी वियो, ऐं जेकॾहिं रखी आहे त सॼी ज़िंदगी हुनजे मथां उहो महर जी काठे रहिया। हुनखे ख़बर हुई हुनजो विजनरी माण्हू, उहो तारीख़ में ज़िंदा रखणु चाहे पियो। ऐं तव्हां ॾिठो हुए त पोइ हुनजा जेके मुतक़िद आहिनि, अॼु इसराइल खे मक़सदु आहे जेको गुरूर ऐं तकबर हो, हमास पंहिंजो 7000 मिज़ाइल फायर करे हुनजा 800 माण्हू, छो जो रोज़ हुननि माण्हुनि जी ज़िंदगी जीअण ऐं मरण वॾो अज़ाब करे छॾियो। उनखां पोइ हुन चयो त सर्वाइवल असां ॾिसंदासीं, पर जेका हाणे मशरक़ वस्ता जो जेको नंढो ॿारु आहे, उहो बि आज़ादी ॾांहुं वधे पियो। ऐं सिंध खे तमामु ख़तरा आहिनि, तंहिं करे इल्मी तौर ते असांजे उस्ताद खे वॾो किरदारु अदा करिणो आहे। मादर इल्मी में सिंध यूनिवर्सिटी, प्राइमरी स्कूल, ऐं ख़ुसूसन आउं गुज़ारिश कंदो आहियां उस्तादनि खे त बाबा इहा त हीउ जो आहे या हीर मूं अॻु नथा कॾहिं, त इहे हीरा अहिड़ा थियो जेके अणॾिठा हुजनि। तव्हां ड्रेस कोड तव्हांजो भली हुजे, पर किरदारु तव्हांजो बुलंद हुजे, ॼाण तव्हांखे वधाए। सर आशिक़ हालाई साहब असांजे प्रोग्राम में आया, ऐं प्रोग्राम खां पोइ ऑफ द कैमरा उन्हनि हिकु ॻाल्हि कई त जेको घण पढ़ियो माण्हू हूंदो आहे, मिसाल साईं मोहम्मद इब्राहिम जो जिन जो उन्हनि मिसाल ॾिनो त ऐं उन्हनि ॾे वेंदो हुउसि त उन्हनि जी जेका लाइब्रेरी आहे, वेल ऑर्गेनाइज़्ड उन्हनि जी लाइब्रेरी कोन हूंदी हुई, उन्हनि जा बुक्स अॻियां पोयां पिया हूंदा हुआ, न हूंदो आहे जेको तमामु घणो पढ़ंदो आहे। बिल्कुलु सही पिया चओ, बिल्कुलु इब्राहिम जो साहब फिलासफर हो, सिंध जो वाहिद फिलासफर इहो आहे। जी जी, असां बि उनजा शागिर्द हूं, जनरेशन टू जनरेशन। हुननि जो पंहिंजे गोल्स ते नज़र आई। उहो हिकिड़ो बैत आहे मखदूम जो, तूं पंहिंजे तूं पंहिंजे गोल ते नज़र रख। मूंखे नथो अचे ज़हन में। हा, त उनजो मक़सदु आहे तूं पंहिंजे नुक़्ते नज़र ते, मक़सद ते नज़र रख। बाक़ी शिकस्तूं फतहूं त आहिनि, उहो हलंदो रहे। ऐं हू फिलासफर माण्हू पंहिंजी ज़िंदगी जी जंग विढ़ंदो ई न त गोल कहिड़ो आहे, हुन में शिकस्त फतह, कमियूं पेशियूं कमज़ोरियूं आहिनि,
पर हू फतह ते नज़र रखे। सही, बिल्कुलु तव्हां ठीकु चओ पिया। उस्ताद जी ॻाल्हि तव्हां जेका कई, ऐं 100% मुतफ़िक़ आहियां। ऐं उन खां अलावा उस्ताद जेको आहे ॿार जी ज़हनियत ते उनजी रसाई हुजणु खपे। ॿार जो ज़हन जेको आहे उन जे ज़हन ताईं अवां नथा पहुचो त पोइ अवां छा उन ॿार जी तरबियत कंदव, उन जी तालीम तव्हां कीअं था करे सघो। त उस्ताद खे मुंहिंजे ख़्याल सां वेल ट्रेंड हुअणु खपे। वेल ट्रेंड जेको असां टर्म यूज़ करियूं था न, इहो उस्ताद जे लाइ ॾाढो बहितरु आहे। न्यू टर्मिनोलॉजीज़ ते आउं चाहींदसि तव्हां सर थोरी रोशनी विझो त न्यू टर्मिनोलॉजीज़ छा आहिनि। पाण वटि प्राइवेट सेक्टर ऐं गवर्नमेंट सेक्टर त हुअं ई बहितरु आहे, हुनखे बहितरु कीअं थियणु खपे। हाणे ईअं आहे त पहिरियों त न्यू टर्मिनोलॉजी दुनिया में का बि न आहे। अच्छा, नथिंग इज़ न्यू अंडर द स्काई एंड ऑन द अर्थ। उहा मॉडिफाई थी आहे। मिसाल तरह हींअर होवरिंग करे थी टेक्नोलॉजी होवरिंग करे थी। तव्हांखे रोबोट तख़लीक़ थी चुको आहे। डोली रिड ठाहियूं 14 महीना G8 जे मुल्क उन्हनि ते पाबंदियूं आहियूं। त टेक्नोलॉजी ॾांहुं असांखे अचिणो पवंदो। सही, टेक्नोलॉजी खे असांखे एक्सेप्टेंस लेवल ॾियणी पवंदी। असांजी ख़ासि तरह असांजी जनरेशन उहा एक्सेप्टेंस नथी ॾिए। चैट GPT आहे, उहे सभु शयूं आहिनि। रोबोट आहे। तव्हांजो हाणे त नयूं नयूं शयूं तख़लीक़ थियनि थियूं ऐं अर्बनाइज़ समाज ॾांहुं दुनिया वञे पई। ग्लोबल मक़सद आहे सर्वे आहे त 30 ताईं तव्हांजो 2030 ताईं 45% अर्बनाइज़ माण्हू हूंदा ऐं 2050 ताईं 80% अर्बनाइज़ थी वेंदा। यानी तव्हां वटि सिर्फ़ु एग्रीकल्चर, ज़रई, कणिक, अनाज, चांवर, भाॼियुनि लाइ धरती रहंदी, बाक़ी सॼी अर्बनाइज़ थींदी। इहा हिकिड़ी सर्वे आहे, हैपोथेसिस आहे। हैपोथेसिस बदिलबी वञे। स्कूलिंग साॻी आहे असांजी। स्कूलिंग जीअं मां तव्हांखे गुज़ारिश कई त यूनान खां वठी हिन वक़्तु ताईं उनखे मॉडिफाई असां कयो। बाक़ी सरकारी मॉडिफिकेशन खे ई असां उन नए अंदाज़ सां ॾिसूं था। सुठी ॻाल्हि आहे। सुठी क्लासरूम जेको आहे असांजो ॾिसो हाणे स्मॉल साइज़ में अची वियो आहे। टेक्नोलॉजी उनमें यूज़ थिए थी। सही सही। इंस्ट्रूमेंट जेके आहिनि साइंटिफिक इस्तेमालु थियनि था। टीचर असांजो सुठो आहे। यंग जनरेशन असांजी ज़हीन आहे। पर हाणे बुनियादी ॻाल्हि इहा आहे पैटर्नाइज़ इहे शयूं कयूं। काल्ह असां हिकिड़े सिंधी घर में वियासीं हिते मुबारक कॉलोनी जी, त मूंखे ॿियो दोस्त चए पियो ॾिसो त अंदरां उर्दू में ॿार सां ॻाल्हाए थी। मां चयो न, हू किताबु पढ़े थो, उहो ॿार उनखे जवाबु ॾिए पियो। इन मां लॻो त असांजी इंस्ट्रक्शन ऑफ लैंग्वेज जेकी थी वई आहे स्कूलनि में उर्दू थी वई आहे। त असां इन ते ज़ोर ॾियूं त असांखे ॿोली खे असांजी हिकु वॾी ललकार आहे, उनखे बचाव जे लाइ असां बंदि बचणा आहिनि। असां पंहिंजी ॿोली में इंस्ट्रक्शन ॾियूं। प्राइवेट स्कूल में ख़ासि तरह ईअं थिए थो ऐं उन लाइ एफर्ट्स असांजा इदारा वठनि पिया। अदबी जेके तहरीकूं आहिनि उहे वठनि पियूं। हाणे जेको सरकारी स्कूल आहे, सरकारी स्कूल सां गॾोगॾु सरकारी जेका बि शइ आहे असांजो माण्हू सम्झे थो हीअ दुश्मन जी आहे, इनखे तबाह करिणो आहे। रेलवे में आहे त को सुठो कंगण आहे त उहो रेल जो पटे था वञनि। ऐं रेलवे सां जेको हशर कयो आहे असांजे सरकार सां घुरी, तव्हांखे ख़बर आहे, अवाम बेख़बर आहे उन खां। अहिड़ी नमूने सां एजुकेशन येलो जेके स्कूल आहिनि, जेतोणीकि सभ खां वधीक ट्रेंड क्वालिफाइड टीचर, सुठा उस्ताद सरकारी में अथव। हींअर जेके IBA जा आया आहिनि उहे डिलीवर छो था कनि, थोरो सोशल मीडिया ते आयो आहे। IBA जो उस्ताद जेको आहे सुठे नमूने सां पढ़ाए थो, फन शामिलु कयो अथसि, एक्टिविटी शामिलु कयो। कल्ह ॾिसां बि हिकिड़ी सर्वे ॾियो त उस्ताद आहे क्लासरूम जी सफ़ाई पिणु करे पियो हुयो। सुठी ॻाल्हि आहे। जी जी, आउं कंदो आउं इहो कमु कंदुमि शुरू, अञा ताईं कंदो आहे। मिसाल तरह मां जिते रहियो शांगला वैली में, त हुनजी उतां खे साफ़ त मूंखे करिणो आहे। मां खाधो खावां थो, हिते यूरोप जा माण्हू त हिकिड़ो चांवर जो दरड़ो हूंदो वरी खणी रखंदा पाण। इहो त असांजो त फ्यूडल रवियो आहे न। औरत ॾांहुं असांजो फ्यूडल रवियो आहे, ॿार ॾांहुं फ्यूडल रवियो आहे। असां ख़ुदि फ्यूडल थी विया आहियूं यूनिवर्सिटी प्रोफेसर, टीचरूं। असांजे अॻियां इहा बलाए कॾहिं उछले छॾियूं। असां इन स्टेटस को में मूं हुते ॻाल्हि कई त इब्राहिम जो हिसाब त कॾहिं रक्शे में हलियो ईंदो। जीअं तव्हां ॾिसो त तालिबान तव्हांजी हुकूमत छो बहितरु आहे, डॉलर त मज़बूत आहे, उनजो चीफ जस्टिस रक्शे में अचे। ईरान छो तव्हांजो मज़बूत आहे, सॼी दुनिया खां इक़्तिसादी ललकार आहे उनखे। अॼु 43 सालनि खां उनजा फ्रीज़ कयूं वेठा आहिनि। ऐं अमरीकी जेको ॾाढो मुड़ुसु आहे, जेको वॾेरनि जो अॻुवाण आहे, चौधरीनि जो, त पर उहो छा आहे त पंहिंजी सादगी ऐं पंहिंजे अमल ऐं किरदार ज़रिए रूल करे थो सॼी दुनिया में। ऐं हमास पुठियां इहो ई वेठो, ॿियो केरु हुजो हिननि जो कंद ऐं गुरूर भॻ। त असांखे जेको मुतकबिर थी विया आहियूं डिग्रियुनि जे बुनियाद ते, उहिदनि जे बुनियाद ते, त यूनिवर्सिटी उस्ताद खे उॾां अचिणो पवंदो। मॉडिफाई इहा थींदी त तहमुल ऐं तदब्बुर उस्ताद वधाए, उस्ताद पंहिंजे
जेके बुनियादी शयूं आहिनि उहे पढ़नि। मिसाल तरह यूनिवर्सिटी टीचर खां मां इहो सुवालु कंदो आहियां त ब्लूम्स टैक्सोनॉमी चई असां न पढ़ी, असां यूनिवर्सिटी टीचर आहियूं। अच्छा। मां चयो तव्हां यूनिवर्सिटी टीचर हो ऐं ब्लूम्स टैक्सोनॉमी न पढ़ी? तव्हां वाढा आहियो, तव्हां वटि काराई कोन्हे, वाहोली ऐं कर्ट कोन्हे, तव्हां वाढा आहियो। भली तव्हांजो वाढो जदीद हूंदो न भाउ, सेल ते हलंदो आहे, बिजली ते वण खे वढींदो, कर्ट पुराणो न हुजे तव्हां वटि। सही। तव्हां वटि जेमेट्री बॉक्स ई न आहे, तव्हां टीचर आहियो जियोग्राफी ऐं मैथमेटिक्स जा। तंहिंजे करे इंस्ट्रूमेंट न आहे, इन मां अंदाज़ो थींदो आहे न कंटेंट ऑफ गुफ़्तगू सवेरे जी ॻाल्हि कईसीं त माण्हुनि जी कंटेंट ऑफ गुफ़्तगू ई ॿुधाईंदी आहे त इन देॻ में केतिरो दॿो आयो, चांवर पकल या कचा। सही सर, असां ब्रेक जी तरफ़ वधूं। मूं पहिरीं बि चयो त सर जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त पोइ दिलि चवंदी आहे त असां ॿुधंदा रहूं, ॻाल्हि काराइती हूंदी आहे, ॻाल्हि यूज़फुल हूंदी आहे। व्यूअर्स अॻियां वधूं था, ब्रेक आहे, वरी जल्दी सां कंटिन्यू कयूं था। अवां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में रहण।